रसा मां भूलियो आहियां चोर जो पेरो हिते न आहे। चोर हिते न आहे या सुञाणे नथो सघी? रसा पर अलाई पेरो न सुञाणे। ही त ॿ टे माण्हू आहिनि 100 माण्हुनि जे विच में बि मां मीर जो पेरो तोखे कढी ॾेखारियां पर बाबा थॾे वारो पेरो हिन सां नथो मिले। दादा राति ॿियो पाणी जे वारे ते टिकण लॻी पई यार पेर मुड़ी। रस हाणे असांखे इजाज़त हुर वारो पेरो असांजो न आहे। बाक़ी ॻाल्हि साफ़ थी वई आहे। अजायो लस्सी विलोड़ण मां को फ़ाइदो कोन्हे। पर इहो तो सुठो नाहे कयो। रसा मूं मिसकीन ते यकीन कयो। अम्मा 5 रुपया दे फोन ॾिसी चो कोन पैसा तूं माच करे घर में वेठा हूं था हूंदो ई अचा घर वेही छा कंदुसि 5 रुपया ॾेई मां होटल ते थो वञा। ॾिसां तोखे चवां थी न माच करे घर में वे न त निभागी ख़ैर आहिनि या तबाही करे छॾींदी हा। खैरो घोरो खैरो अड़ी खैर एतिरी बि छिती कोन थी आ जो वते थी पई तबाही कंदी। आई छयो हाणे मूं मिड़े छोरे खे ईअं चयो ख़ैर त आहे बिस्मिल्लाह कयो ख़ैर सां आई न। हा हा ख़ैर लॻो पियो आहे कम को ख़ास बि कोन्हे 20 रुपया उधारा घुरबा हा सो ॾे शाम ॾेई वेंदीसांइ। खोड़ पैसा पंहिंजी भेण लाइ खोड़ पैसा पर ती ॻाल्हि ॿुध मोट हुआ 30 रुपया उहो ॾिसी ॾिस साम्हूं दिलो इहो 25 रुपयनि जो दिलो वरितो अथमि बाक़ी 5 रुपया बचनि चई त उहे ॾियई न 5 रुपए जो ख़ैर आहे इहो अबा बंद त सही इहो गिलास ओड़ो त खणी त पाणी त पियां। न न पंहिंजी भेण खे आऊं थी पाणी पियारियां। हा पी ॾिस मुंहिंजे दिले जो पाणी। अदी पाणी थधो कयो अथई इहो कुंभरो अचई त मूंखे बि ॿुधाइजांइ त हिकु अधु दिलो मां बि वठी छॾियां। अदी गर्मियूं हिन नेठि त कम थो अचे पियो न बसि छा कयां मां बि वरितो हो दिलो पर कोन ठारियईं पाणीअ खे कोन ठारियईं। भला हाणे थधे पाणीअ खां सवा सरे बि त कोन थी न काॾे वञे तो मां बि चवां थी त को हिकु अधु दिलो वठां। हा भाई थियो बि सफ़ा बर्फ़ जहिड़ो पाणी ठही हेॾे त ॾिसो सफ़ा असली ॾिस मई बाहे लॻई सिर खे न मुड़िए न कयई न नुक़सान। अरे छा न मुड़ियसि ठिकर जो थाव हथ मां निकिरी वियो टुटी पियो मुंहिंजी का दुश्मनी ही छा मां ॼाणी वाणी कोन भॻो। हा 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 भॼी पियो त का ॻाल्हि ई कान्हे जेसि ताईं परायो नुक़सान न करीन तोखे किथे थो आराम अचे। छो माई छिती थी हा कहिड़ो लखनि जो नुक़सान थियो थी 25 रुपए जो दिलो आहे न इहे 25 रुपया भरे ॾींदीसांइ। हा 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 मूंखे भरे ॾे पैसा पंहिंजा। हा हा भरे थी ॾियां पई बात बंदि कर मोकिल छोरे खे त ॾियांसि थी। हा 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 मोकिलजांइ पैसा ऐं बि हींअर छोकिरे खे मोकिले थी ॾिसां त कीअं नथी तूं मूंखे पैसा ॾी। मोकिलेसि अचे त कटियो खारायां। पुट तूं वञीसि घर जेसि ताईं ॾाइण तोखे पैसा न ॾियनि तूं बि घर वेठो हुजिजांइ। हा तूं बि ख़ुशि थी आ मासी खेरा ॾींदी पैसा छो न ॾींदी पैसा ऐं मुफ़त जो दिलो हो छा बसि ये वञी हली वई ऐं ॻाल्हि ॿुध तूं उन्हनि पैसनि मां 5 रुपया खणिजांइ। ठीकु आहे वञा थो वञासि हा मुसीबत पइसि जेॾी केॾी महिल अचे घरनि में नुक़सान कयो थी वञे मुफ़त जा अथसि ॾेई छाड़ियांसि रंग खे सॼे कम मां सीड़ाए छॾे थो सुठो दिलो वरितो हो मां भाॼी साड़ सड़ी आहे।
ले परू हे कुत्तो साथ निकरे से बता मां मिसकीन आया मुझे छोटा चक्की है फिर उड़ने विच में पीछे हुआ बस बस परेल बस तो मुझी इज्जत खाक में मिलाइया अने सवाल ना पर जवाब दे दे जवाब बता बाबा को क्या गलती थी भाई अल्लाह जी सो pero mira जो ना है बाबा इतना बेवकूफ को नहीं पाट असीम खाउता ही चाहे ही चाहे ही तो के पैर मुड़ियो परेल पानी ते पैर मुड़ियो असी मन्यू था पर ही धक्का छा जाएन बता मुझे राम का मां से जी खल आया अल्लाह तो जाने काफी चोट पचाए न सकते बाबा परू असा के बात ना है हाँ परेल जेकॾहिं तूं चक्कीअ जे ॿिनि पुड़नि मां निकिरण थो चाहीं त मूंसां सिधी ॻाल्हि कर मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तोखे हिन मामले खां अलॻि रखियो वेंदो बता खुदा जे वास्ते मूंखे वञण ॾियो छो गाने में पीसाए मुंहिंजो तेल कढण था चाहियो भाउ परेल ॻाल्हि डांद जी नाहे अहिड़ा 10 डांद मां ॿिया बि ख़रीद करे सघां थो पर सवाल आहे रईस मिठल ख़ान जी इज़त जो ऐं माप जी इज़त बचाइण जे लाइ तूं त छा पर तुंहिंजो जन बचो बि ख़तम करे छॾींदुसि जेकॾहिं तो मूंसां सची न कई था छॾे यारो पेर मीर जो बाबा ओ हिते रखीस न बाबा खुदा जी वास्ते सरकारी पेरे वठी घुरायो मुंहिंजी इज़त बि बची वेंदी तव्हांजी तुंहिंजे ब्रांची वेंदी बाबा कमदार या रोज रोज जी ठठरी छाजी मचाई अथव जॾहिं त असां पहिरां भेटा ॾेई चुका आहियूं अञा बि शक दूर न थियो अथव मीरा शक न असा के पक्का असा के उन चार मिस्किन गरीब परुआ के त ईसायो वियो हां जने तू साफ़ है त बतर का लवाई छो तो होश कर कमदार होश कर मीर खान सां थो ॻाल्हाई मां रेस जो पालतू चमचो न आहियां जो कूर कूर करे ऐं मां भॻो अचां तेरा भेट जेका थी सा थी चुकी मीरा ही त ॿियो चक्कर तोखे चऊं पिया जन बिरादरी में तोखे 10 चक्कर बि चओ बोल तोखे अचणो पवंदो बिरादरी जो थी छाजी बिरादरी कमदार जॾहिं बि न कोठ मां का चोरी थिए थी रेस जो सभ खां पहिरीं इल्ज़ाम असां मथां आहे जॾहिं का चोरी फाटे थी न त चोर रेस मिठल जा हारी अजू ऐं जबार था निकिरनि मीरा ॻाल्हि उन्हनि चोरनि जी न आहे असल में ॻाल्हि हिन चोरीअ जी थई हिन चोरीअ जी इन चोरी लाइ असां साबिती ॾेई चुका आहियूं हाणे जेकर तव्हां सरकारी पहिरीं वाढे खे घुराए उनखे ॿ रुपया खाराए मूं मथां बीहारींदव त मां छा कंदुसि एतिरो बेवकूफ़ न आहियां कमदार जेतिरो तव्हां सम्झो था मीरा तोखे त शक आहे न हा त छॾ हिन पहिरां भेटीअ खे अचो चितबार ॾेई वञ बस बस तूं छा थो सम्झी त मीर थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते अची क़ुर खणंदो मीरा जे इतबार नथो ॾी त पोइ असीं कुझु बि करे सघूं था हल हल ओ थाणे जो दरवाज़ो खुलियल अथई जेल असां लाइ नओं नाहे ये लख असांजा लताड़ियल अथई कमदार जेको करणो अथव वञी कयो
चाचा बाजी मैं यूं बनी का बाहर कढ। मैं हूं तो परे आहे न, कहिड़ो तुंहिंजो नुक़सान थियूं कनि? नुक़सान कन या न कन, हिकु त असांखे तव्हांजो मुंहुं ई कोन थो वणे, ॿियो रोज़ रोज़ मेयूं काहे ॾे था अचो। ज़मीन रेस मिठल खान जी आहे ऐं तूं हुनजो हारी आहीं, ज़मींदार न जो एॾी टाॾर थो ॾेखारी। हाणे तकरीर घणी न कर, कढ मेयूं निकिरां तूं। कढां थो कढां। कढां थो, हाणे कंध खोले ॿुधी छॾ, आईंदा हेॾे मेयूं न काए ईंदो कर। छो? जेसीं ताईं तूं मुड़ुस न माराईंदे न, तेसीं ताईं तूं कोन सुधरंदे। निकिर, कढ मेयूं। वक़्त पर थी रोज़ मेयूं काए थो अचे। कमदार जी बाबा। मीर जी इहा मजाल जो रईस मिठल खान जे साम्हूं थो थिए। वो तारे ते इलाही वक़्त खां अॼु तव्हांखे चई ऐं थकिजी पियो आहे। उन टिनी भाउरनि जो मथो ख़राबु आहे, उन लाइ कुझु कर कयो कुझु बि कोन था अथई। बसि बतारे कहर थियो। छा थियो? अचर ऐं नबन जबार खे धकणी किराए थो ॻोठाणा शहर खणायसि। कमदार जल्दी कर, गाड़ी कढ। हाज़ुर बाबा, हाज़ुर। इहो छा पियो गोली? बाबा सुरमू थो कढा, अखियुनि में छा भाड़ियो बुतो ॾिसण में अचे। इन महिल तोखे सुरमो यादि आयो आहे? जल्दी कर। हाँ ॾाढी जल्दी पई अथव। सवेल खां बाबा चोरी वारो अॻियो केस ऐं ही केस हाणे मीर वारनि मथां। अहिड़ो सोगो करीन
जो 5 सालनि जे लाइ त ॻोठ जो मुंहुं न ॾिसी सघनि। वॾा खे तकड़ा आयो, हिकु पदम छुटी न आहे, वरी ॿियो करे विधो। अदा बाबे जी केर बेइज्जती करे ऐं असां चुप करे वियो, ईअं थी नथो सघे। पुट कहिड़ी हुन मुंहिंजी बेइज्जती कई, तूं एतिरो त चयईं त मैं ज़मीन मां कढी वञ। बाबा तुंहिंजे लाइ भली इहा ॻाल्हि नाहे, पर असां खां इहो बर्दाश्त कोन थींदो त तव्हां सां केरु ॾंद चक ॾे। बस हाणे जेको थियो सो थियो, पुलिस अचण वारी हूंदी, तूं निकिरण जी कर। न अदा, मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदुसि, मूंखां इहो कोन पुॼंदो तव्हांखे पुलिस वठी वञे ऐं मां वटां लिकंदो। पोइ हीअं था कयूं, सभु हली थाणे ते था वियूं, पोयों घर ख़ाली हुजे, वाह जो ठहंदासीं, माण्हू छा चवंदा। अदा पोइ तव्हां निकिरी वञो। जेसि ताईं मां पुलिस खे हथ न ॾींदुसि न, तेसि ताईं पुलिस जो ज़ोर न टुटंदो। सम्झंदा कयो मुंहिंजी ॻाल्हि खे। पर अदा जहिड़े में तव्हां त कोन हो। मां हुजां या न हुजां, अॻ में नालो मुंहिंजो लिखाईंदा। हू सम्झनि था त मीर अंदरि वियो त पोयां वावर ई न थींदनि, पर हुननि वाइड़नि खे कहिड़ी ख़बर त मां अंदरि वियां थो त अञा बि वधीक मज़बूत थी वञा थो। पर अदा बसि अचर हाणे ॻाल्हियुनि खे छॾ, तूं निकिरण जी कर। मिठल केॾी महिल बि पुलिस जी मोबाइल मोकिले सघे थो। जीअं तव्हांजी मर्ज़ी अदा। मुंहिंजी मर्ज़ी इहा आहे त फ़िलहाल को बि नओं फॾो खड़ो न कजाए, जेसि ताईं तव्हां निकिरी अचो। हे जेके अथई न माण्हू, इन्हनि जे चवण ते न लॻजाए, न ई कन ॾिजाए। छो तकलीफ़ कयो सूबेदार साहब? ॿिया पोइ कयो हा त मां पाण ई पहुची वञा। आचार्य नबन किथे आहिनि? सूबेदार मां हाज़िर आहियां। आचार्य किथे आहे? छो असां ॿई न आहियूं छा? आचार्य ते बि एफआईआर दाख़िल थियल आहे। आचर घर कोन्हे, फ़िलहाल असां ॿिन्ही खे वॾे घर वठी हल। आचार्य खे बि हाज़िर कर, न त मूंखे घर जी तलाशी। बस वॾेरे जे उछलाल टुकरनि ते एतिरी आकड़ न कर, सुभाणे पछताइणो पवई। इंस्पेक्टर दाऊद खे तो धमकी नी? धमकी नथो ॾियां, तोखे धमकी नथो ॾियां, सच थो चवां। कई इंस्पेक्टर आया, कई इंस्पेक्टर विया, मीर अॼु बि कायम ऐं दायम तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हलो हलो। अमरा जी ख़बर ॾियो। अमरा बिल्कुलु सही आहे बोतार। असां पंहिंजे हमरा जो प्लान ज़रूर वठंदासीं। त पोइ तव्हांखे रोकियो कंहिं? पर पोइ बि असांखे तव्हांजी मदद जी ज़रूरत पवंदी बोतार। बाबा मां त तव्हां सां गॾु आहियां, हूअं बि मीर ॾे मुंहिंजा कई वहिंवार रहियल आहिनि। बोतार मुबारक आ। अंदरि ख़ैर त आहे? बोतार पुलिस आई, मीर नंबर लॻे खंबे खणी वई। आचर की बाबा। ओए तेरे खीस कमदार, सुठो थियो। बोतार सुठो थियो, वाजो थियो। मजू अजू आचर अकेलो अथव, तव्हां आचर जी सार लहो, मां थाणे ते वञी मीर जी ऐं नबन जी सार थो लहां। बोतार मीर खे त वॾे घरो माण्हू हाणे न, 2 रुपया घणा ख़र्च करे बि सुभाणे साईं चालान कराए कयांसि तो सेंटर हवाले, पोइ त भले वते हाज़िरियूं खाईंदो। बाक़ी आचर जो बिलो असां पाण कयूं था। तव्हां रुगो मीर खे कयो सेंटर हवाले, त मां पाण थो कयां आचार्य खे अस्पताल हवाले।